माना शान मुंहिंजो हुजे, तौहीद मुंहिंजी, वहदानियत मुंहिंजी, हेकड़ाई मुंहिंजी, तारीफ़ ऐं तौसीफ़ मुंहिंजी, पर पाक ज़ुबान तुंहिंजी हुजे। थोड़ो समझण जी कोशिश कयो ऐं समझी समझी पोइ कंहिंमहिल भली चओ सुभान अल्लाह। पर ईअं न थिए जो रुॻी सुभान अल्लाह ते ज़ोर समझो कुझु बि न, ईअं न। अल्लाह ताला जा बाणियो जॾहिं पंहिंजे शान खे, वहदानियत खे, हेकड़ाई खे बयान कंदे बि सुहिणे मुस्तफ़ा खे तो फरमा कोली तूं चओ मुंहिंजा हबीब। त असां सुन्नत जमात जे बरख बुज़ुर्ग, नाले वारे आलिम, कादरी सिलसिले जे कामिल वली, कुरान हदीस फ़िक़ह बल्कि जेस ताईं मूं उन जे जिंदगी जे हालात में पढ़ियो आहे त 50 इल्मनि जे माहिर। घणा इल्म असां वटि त जंहिं तंहिंखे कुझु ॿधी महरी करे अल्लाह मां चवंदा आहियूं, भली कुझु बि न ॼाणे वीचारो। उन बुज़ुर्ग खे नबी पाक जे इश्क, मोहब्बत, प्यार, तज़ीम ऐं तौक़ीर करण जे करे असीं सरींदा आहियूं आला हज़रत। छा सरींदा आहियूं? हाणे थिया रीस जंहिं न देगड़ी भत जी चाढ़े तोखे बचावर खाराया उनखे तो आला हज़रत चवंदो। तोखे ख़बर न आहे त आला हज़रत कहिड़ी शइ आहे? एॾे इल्म वारो जंहिंखां जर्मनी जा हाई लेवल जा साइंसदान साइंस पढ़ण ईंदा, जे उनजी फतावा खे था ॾिसूं त डॉक्टर इकबाल फतावा पढ़ी चयो त जेकॾहिं बुज़ुर्ग में सख़्ती न हुजे हा त ही ॿियो इमाम अबू हनीफा। एॾो इल्मु हुन में। उन पंहिंजे सुहिणे आका जी मोहब्बत जे मैदान में इन्हनि लफ़्ज़नि ते गौर कंदे ऐं छा फरमायो, ॾाढो सुठो फरमाई त तो कोई कह के अपनी बात भी मुझसे तेरे सुनी। मुंहिंजा सुहिणा महबूब शान ख़ुदा जो पंहिंजो आहे, पर चए थो त तुंहिंजी ज़ुबान मां कोई कह के अपनी बात भी मुझसे तेरे सुनी, इतनी ही गुफ्तगू है तेरी अल्लाह को पसंद। हिन आयत में जेका मूं जेका पढ़ी अल्लाह सही साॻियो सुहिणो लफ़्ज़ आंदो कुल मुंहिंजा हबीब अव्हां चओ। छा चओ? बिफदलिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। अव्हां चओ त अल्लाह जे फज़ल ऐं उन जे रहमत ते खुशी कर। छा कर? खुशी कर। हाणे फज़ल ऐं रहमत कुरान पाक जा तफ़सीर जॾहिं माण्हू पढ़ंदो आहे त उहे खोले ॻाल्हि बयान कंदा आहिनि। उहे लिखनि था त फज़ल कुरान करीम ऐं रहमत सुहिणो मदीने वारो। अल्लाह जो महबूब फज़ल बि आहे, पर मुफ़स्सिरनि लिखियो त इल्म कुरान इहो बि अल्लाह जो फज़ल आहे। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा महबूब अव्हां चओ त कुरान करीम ऐं उन जे इल्म ऐं मूं अल्लाह जी रहमत
यानी अवां जी पाक ज़ात जी मिलन ते खुशू कनि। इन पासे वारा कावड़ियल हो या समझो कोन था छा कनि खुशो कनि। मौला खुशी का सस्ती दुकान दी पल खर्च तो थे। अल्लाह फरमाए तो हो खैरुम मिम्मा यजमऊन। माल गड करण, पैसो गड करण, खजाना गड करण, दुनिया दौलत गड करण, सोन चांदी गड करण, सरमाएदार बनजण, इन सभिनी खां मुझे महबूब ऐं क़ुरान जे मिलण ते खुशी करण भली शइ आहे। अजब लॻंदो आहे त दुनिया जो कई रीतियूं रस्मूं हलन उन्हनि खां को झले कोन थो, पर जी झली नथा त नबी करीम जी मिलण जी ख़ुशीअ खां था झली। जॾहिं त क़ुरान करीम अल्लाह चए थो त मुंहिंजा महबूब अवां चओ त मूं अल्लाह जी फज़ल ऐं मुंहिंजी रहमत खुशी कनि। उहो माल गॾु करण खां भलो आहे, खज़ाना कठी करण खां भलो आहे, दुनिया दौलत समेटण खां भलो आहे। छो त मरण खां पोइ न खज़ानो गॾु हूंदो, न पैसा गॾु हूंदा, न बैंक जा चेक कफन में रखबा, न बैलेंस तुंहिंजा कम वारा हूंदा। तुंहिंजी क़ब्र क़यामत में तुंहिंजी ला शफ़ाअत कंदड़ मिठो मोहम्मद करीम। अल्लाह ताला अवां खे तौफ़ीक़ ॾिनी आहे, पर अञा तव्हां पाण में ॿ टे ॻाल्हियूं पैदा कयूं। हिकिड़ो त जंहिं ॾींहुं अवां खे सुहिणे आका जे दीन जे जलसे जी दावत मिले या ख़बर पए त उन ॾींहं खे वक़्फ़ करे छॾियो। ईअं न त बीह त फलाणो कमु लाहियां, फलाणो लाहियां, फलाणो लाहियां, ओ भली विकी दे त पोइ थो अचां। न, उन ॾींहं जो जेको कमु आहे सो अॻे ॾे तव्हां फारग थी वञो। उन ॾींहं खे अल्लाह जी दीन लाइ, रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ, सुहिणे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अक़ीदत मोहब्बत इश्क जे इज़हार जे लाइ वक़्फ़ करे छॾियो। हिकिड़ो ॾींहुं जी दुकान बंदि करणो पए त बंदि करे छॾियो, ऑफिस मां मोकल करणी पए त मोकल कयो, पर पंहिंजे महबूब नबीअ सां नींहुं मल्हाए। इहा पंहिंजी मिज़ाज बनायो, पंहिंजी तबियत बनायो, पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारियो। नंबर ॿियो त सुठा सुलझियल समझदार माण्हू उन्हनि खे ॾियारीअ ते हथ रखे मिंथ करे तकरीर में विहारियो। सिर्फ़ ऐलान काफ़ी न आहे, उन्हनि खे हुज्जत हली दोस्तीअ में, मोहब्बत में, प्यार सां, अदब सां जहिड़ी शख्सियत आहे उनखे अर्ज़ करे क़ुरान पाक जे प्रोग्राम में तकरीर में विहारियो। वॾा जेके माण्हू आहिनि ज़मींदारी लिहाज़ सां सरमाएदार आहिनि, कारखानेदार आहिनि, लीडर आहिनि, उन्हनि खे बि मिंथ करे पंहिंजे जलसे में आयो जे उन्हनि जा अक़ीदा दुरुस्त रहा त अवां सुन्नत जमायत वारे जा ॾेरा ई पा। सखणी रुॻी रुखी मानीअ ते न हलो। इहे माण्हू तव्हांजे कम जा आहिनि, इन्हनि जी ज़रूरत आहे। छो त मदीने वारे दिलबर खां मथे केरु आहे छा? ॾाढा ॻाल्हायो वॾी आवाज़ सां, पोइ पाण दुआ घुरियो त मुंहिंजा अल्लाह उमर बिन ख़त्ताब खे मुस्लमान कर, मुंहिंजे मथां ईमान आणे ऐं उन जे ज़रिए मुंहिंजे आंदल दीन जी ताईद ऐं मदद। तव्हां छा चवंदा बाबा फ़कीर माण्हू जेको आयो, जेको न जे तव्हांखे कमु करणो आहे
जे तव्हांखे सुन्नियत जी ज़िंदगी खपे, सुन्नियत जो तहफ़्फ़ुज़ खपे, सुन्नियत जो बचाव खपे, त पोइ उन लाइ इहे शयूं ज़रूरी आहिनि। हिकु त पंहिंजो टाइम रखो, ॿियो त अहिड़नि माण्हुनि खे तकरीर जे दौरान विहारियो, छोकी चांहि प्यारे हलिया वञनि मानी खाईंदा, उन्हनि खे तव्हां उथंदे ई अर्ज़ु कयो त असीं तव्हां असांजे जलसे में वेहो, असीं तव्हांजा वोटर आहियूं, तव्हांजा कारकुन आहियूं, तव्हांजा असीं शेजाई आहियूं, तव्हांजा इलेक्शन में नारा हणंदा आहियूं, झंडियूं लोॾींदा आहियूं, काकरो केराईंदा आहियूं, चंबा छॾींदा आहियूं, तव्हां असांखे 2 कलाक ॾियो, असांजी पंहिंजी ॻाल्हि कान्हे का मदीने वारे घोट जे मुहबत जो पैगाम। इहा ॻाल्हि नोट करे छॾियो, ज़रूर पंहिंजे ज़हन में विहारियो। अल्लाह ताला जा बांधड़ो, असां सुन्नत जमात वारा इन बुनियाद ते जो असांजो महबूब नबी अल्लाह जो फज़ल बाहे, अल्लाह जी रहमत बाहे, सदने मिलन ते खुशियूं कंदा आहियूं, जशन मल्हाईंदा आहियूं, अल्लाह जो हम्द कंदा आहियूं, रब जा थोरा ॻाईंदा आहियूं, कलमे करीम जी पुकार हूंदी आहे, सलात व सलाम हूंदो आहे, क़ुरान पाक जी तिलावत हूंदी आहे। जंहिं बि शइ ॾे निहारियो तो हर शइ बहितर ऐं भली आहे, कंहिं बि शइ में खोट या कमी या का ख़राबी बिलफर्ज़ अवां जो प्रोग्राम रखो, मां खां पुछां थो हिन में ख़राब शइ कहिड़ी आहे? हींअर चओ था पर पंहिंजे मुंहं सां जेको तव्हांखे झले हुनखे चओ था, गूंगा थी न वियो, ईअं कोन्हे त बमोली ॻाल्हाइनि तव्हां मार्के वेठा आहियो, तव्हां हुनखे चओ दादा असां वटि सुहिणे आका जे तशरीफ़ आवरी ते प्रोग्राम थियो, उन में ख़राब शइ कहिड़ी? कुरान पाक जी तिलावत ख़राब? जवाब ॾियो न, ॾाढा जवाब ॾियो। कुरान पाक जी तिलावत ख़राब? नऊज़ बिल्लाह, कदर। कुरान पाक जी तिलावत एडी बेहतर शइ आहे, एडी भली शइ आहे, एडी प्यारी शइ आहे जो मुझे दिल बर नबी जी ज़ात बरकात अल्लाह ताला जंहिं कुरान करीम नाज़िल फरमायो आहे, ओ पाण थो फरमाए, इज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जंहिं वक़्त में कुरान पढ़ियो वञे, पुट हाणे झंडियूं न लोॾियो, कुरान ॿुधो, झंडियूं रखे छॾियो। जंहिं वक़्त में कुरान पढ़ियो वञे, फस्तमिऊ लहू, त उन ॾे कन ॾियो, व अंसितू, ऐं चुप करे विहो। मोला कन बि ॾियो, चुप बि करे विहो, नतीजो छा है? लअल्लकुम तुरहमून, तव्हांजे मथां अल्लाह जी रहमत पई वसंदी। का बि महफ़िल, को बि जलसो, सुहिणे आका जे मीलाद जो जशन कुरान पाक जे तिलावत सां ई शुरू कयो वेंदो। अब आहे या न? इहो बि भली शइ आहे। नंबर ॿियो, सोने नबी पाक जे शान में नातूं, गज़ल, मौलूद हलंदा। पुरानी दौर जो हिकिड़ो किताब वटि आहे, अद्दुर्रुल मुनज़्ज़म, लिखण वारो वॾो मंतिकी आलिम, वॾो काबिल आलिम आहे, अल्लामा अब्दुल हक अलाहाबादी। उन लिखियो आहे त जेके महबूब आका जी सनाखानी कनि, नात पढ़नि, उन्हनि में तव्हां गौर कयो त उहे पंहिंजे महबूब जे सुन्नत ते अमल कनि था या न। छो त दावा आहे न त मां ग़ुलाम आहियां, मां आशिक़ आहियां, मां महबूब जे ग़ुलामी में मरण जे लाइ बि तयार आहियां,
मरण तो वॾी शइ आहे, पर ॾिसो तो सुन्नत रसूल ते अमल करे तवज्जो ॾियो। अल्लाह ताला करे त असांजे महफ़िलनि में, जलसनि में, प्रोग्रामनि में, चाहे मीलाद शरीफ हुजे, मेराज जो प्रोग्राम हुजे, उलमा या हुफ़ाज़ जी दस्तार हुजे, इन सभिनी प्रोग्रामनि में नात पढ़ंदड़ जेके आहिनि उन्हनि खे तव्हां इहो अर्ज़ कयो बाबा तूं स्टेज ते बीही मदीने जे घोट जो शान थो पढ़ी त उन दिल भर जे सुन्नत ते अमल बि कर। मुंह ते दाढ़ी रख, मथे ते पग हुजे, ज़ुबान में बीड़ी सिगरेट जी धप न हुजे, तमाकू नोशी न हुजे, तो सना खाने सरवरे कायनात जो त पान में खूबियूं पैदा कर जो खुदा तुझी सना बुधी महबूब ते सना बुधी राख। भला मां अव्हां खां पुछां पियो त महबूब जी सना खानी करण भलो कम या बुरो? वॾी आवाज़ सां ॻाल्हायो, हर शइ खे खोले छंबे छाणे ॾिसो। सरकार जो सहाबी आहे हज़रत काब बिन ज़ुहैर, पहिरां मुस्लमान न हो, शायर त वॾो हो, वॾा वॾा किताब शेरनि जा अथसि, अरबी में फसीह बलीग हो। यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आंदाई, कलमो पढ़ाई, मुस्लमान थियो आहे। तॾहिं मुंहिंजे महबूब खे अर्ज़ थो करे साईं मूं अव्हां जे शान में बि हिकु शेर लिखियो आहे। केरु थो चवे असहाबी, अब ॻाल्हायो, ऐं कंहिंखे थो चवे सोने नबी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ साईं फरमाईं था ॿुधा वॾो कसीदो आहे, सॼो त मां यादि करे बि न सघियो आहियां, पर हिकिड़ी सिट हुनजी जेका मूंखे यादि आहे उहा तव्हांखे ॿुधायां। ॿुधाए पियो नबी साईं खे, ॿुधण वारो नबी सुहिणो आहे, ॿुधाइण वारो सहाबी आहे। छा थो चवे? इन रसूल लनूरुन युस्तदाउ बिही, बेशक सुहिणो रसूल यकीनन नूर आहे जैसां रोशनी हासिल कई वेंदी आहे। सहाबी जो अकीदो ॾिसो, ताकीदी लफ्ज़ इन हर्फ तहकीक जो, और रसूल मुअर्रफ बिल्लाम, नूर लाम ताकीद जो जुमलो इस्मो। इए कोन चई त अॻे नूर हो, इए कोन चई त घड़ी खन जे लाहे, पर मैं तो इन रसूल लनूरुन युस्तदाउ बिही, बेशक सुहिणो रसूल अलबत्ता नूर आहे जैसा रोशनी हासिल कई वेंदी आहे। मुहन्नदुन मिन सुयूफिल्लाह मसलूल, हिंदुस्तान जी तलवार हूंदी आहे जंहिंखे सिर्फ़ हिंदी चवंदा आहिनि, उहा कमान मां ॿाहिरि निकिरंदी आहे त चमकारा ॾेखारींदी आहे। मुंहिंजे महबूब जी ज़ात आहे बरकात बि उन तलवार वांगुरु चमकंदड़ चेहरे वारो आहे जेको नूर आहे। महबूब पाक उथी पंहिंजी चादर उन जे नीचे में इनाम तौर पाराए ऐं राज़ी था। तारीफ़ शेरनि नात खानी मौलूद गज़ल भला पर उनमें जेको चयो वञे उनमें नज़र करणी आहे त ग़लति लफ़्ज़ त न आहिनि। ईअं मिड़े ॾटो पूजी आहे छो त दुनिया अॼु होशियार आहे।
अज इंटरनेट की दुनिया है, सभी दुनिया जागी पई है, तंहिंजे करे सुन्नत जमात वारनि जी जिम्मेदारी आहे तो ही ॻाल्हि कनि त ठके ठोके कनि, मुस्तनद मोतबर कनि, अहिड़ी ॻाल्हि कनि जो सुभाणे साबितीअ लाइ को दलील भी पेश करे सघे। रुगी भॼ त पुॼा न मूं अर्ज़ पे कयो कुरान करीम जी तिलावत बि भली शइ आहे, सोने नबी जे शान में शेर पढ़ण बि भली शइ। मुस्तफा जो सहाबिया चाचोबा हजरत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिंजो आवाज़ अरह मेल पंध ते परे वेंदो, अकुल हैरान, अरह मेल परे वेंदो। उन मुझे दिल भर के चयो साईं मूं अव्हां जी शान में शायरी कई आहे, ॿुधायां साईं फरमाए त कुल ला युफ़िदिल्लाह फाक, चाचा चओ रब करीम तुझे सुहिणे वात के मुंह मुबारक के टेबे थियण खां ख़राब थियण खां हमेशा बचाए। माना महबूब पंहिंजे सना खान के दुआ कई ऐं उन सहाबी शेर पढ़ियो चाचोबा है, उन में वॾो शेर आहे, हिकिड़ी सिट रिहाब आहे व अंत लम्मा वुलिदा अशरकतिल अर्द। सोने नबी जे शान में शेर पढ़ण इहा बि भली शइ। टी ॻाल्हि महबूब जे अचण जो ज़िक्र करण, ॼमण जो ज़िक्र करण, विलादत जो ज़िक्र करण, इहा ॻाल्हि बि भली शइ आहे। छो त क़ुरान करीम में केतिरनि जाइनि ते अल्लाह पाण पंहिंजे महबूब जे अचण जो ज़िक्र फरमायो। ॿ टे आयतूं मां खे अर्ज़ कयां। हिकिड़ी आयत आहे सूरह तौबह जी, पोयूं आयतूं ॿ, उन्हनि में पहिरीं लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अलबत्ता तहकीक आयो अव्हां वटि अव्हां मां शान वारो रसूल जेको अव्हां जे मथां ॾाढो मेहरबान आहे। अव्हां खे का बि तकलीफ़ पहुचंदी आहे मुंहिंजे महबूब खे गॾी गुज़रंदी आहे, अव्हां जे मथां बाज़ारो ऐं मेहरबान आहे। लक़द जाकुम, अलबत्ता तहकीक आयो तव्हां वटि अचण जो बयान। अल्लाह फरमाए तो कद जाअकुम मिनल्लाह नूरुम व किताबुम मुबीन। तहकीक आयो तव्हां वटि अल्लाह वटां नूर ऐं रोशन किताब। अक्सर मुफस्सिरीन किराम जमहूर मुफस्सिरीन लिखनि था पिया त नूर मथां मुराद मिठो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ऐं किताब मुबीन मां मुराद क़ुरान करीम आहे। मुंहिंजा भाउ इन आयत में बि महबूब जे अचण जो बयान। कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह वटां बुरहान आयो आहे, दलील आयो आहे, मोजज़ो आयो आहे, उहो मुराद मिठो नबी करीम आहे। अल्लाह फरमाए थो न सां गॾु असां चिट्टो नूर क़ुरान करीम नाज़िल फरमायो। थधे ज़हन सां गौर करे सोचे समझी जेकर कुरान करीम पढ़ंदे न त केतिरनि आयतुनि में महबूब जे अचण जो ज़िक्र आहे।
तव्हां बि साईं जी अचण जो ज़िक्र था कयो, तव्हां बि साईं जी आमद जो ज़िक्र था कयो, दुनिया ते तशरीफ़ फरमा थियण जो ज़िक्र था कयो, जल्द अफरोज हुजण जो ज़िक्र था कयो। ॿी त का ॻाल्हि आहे कान का, इहो महबूब जे अचण जो ज़िक्र रुॻी मूं ई तो न कयो आ। अॻु में जेके नबी सॻोरा आया हुआ उहे बि महबूब जे अचण जो ज़िक्र कंदा। कुरान करीम के पढ़ो, अल्लाह ताला फरमायो व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल, हजरत इब्राहीम इस्माईल बैतुल्लाह जी तमीर था कन, ओ सारी था कन। काबे करीम जी तमीर में हजरत इब्राहीम सुहणो मथा ओ सारी दो हलाए, हजरत इस्माईल सुहणो पत्थर ॾींदो तो वने, हजरत बीबी हाजरा गारो ॾींदी पई वञे। वाह वाह, घर दर्स कहिड़ो आहे, ठाहे केर पियो, तमीर केर पियो करे, ॿ नबीअ, टी हिकिड़े नबीअ जी कुंवारा त ॿिए नबीअ जी जीजल अम्मा। ये बेचारे उर्दू में चयो खलीलुल्लाह इस महबत की दीवारें उठाते थे। सुभान अल्लाह ने चाहिए इतने चलो खलीलुल्लाह इस महबत की दीवारें उठाते थे, ज़बीहुल्लाह क्यों ना और पत्थर देते जाते थे। काबे की ताबीर थी। अल्लाह फरमाए इब्राहिम अहिड़ो मुंहिंजो प्यारो घर ठाहियो थई, बचड़े भी तुझे तो साथ ॾिनो आहे, तुझी प्यारी कुंवार भी साथ में रही आहे, इन मेहनत जे बदले में छा ॾियां? समझो था न? अॼुकल्ह हुजासीं इलेक्शन पई थी, को चेयरमैन तैयार जा वठो ठाहे असांजी, मूं पे ॾाढा टिप ॾिना पर चऊं तुंहिंजो वोट दाख़िली कोन्हे, मारे ॿुधो छॾियो हा त मां बि कुझु मज़ो वठां। मुंहिंजा सुहिणा, तव्हां हिन ॻाल्हि खे मज़ाक न सम्झो, मां इहा बि ॻाल्हि तव्हांखे चवां थो, सुन्नीयो अक़ीदे जे बुनियाद ते वोट हलाए, जेको पेवर ख़ालिस सुन्नी मिले उनखे वोट मिले, जेको सुहिणे नबी जो सचो आशिक़ हुजे। ये बात पटू न थो। अल्लाह करे तव्हांजी ज़हन में ॻाल्हि विझे, मुझे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो सैयदना इब्राहिम खलील अल्लाह जे बेत जी तमीर थो करे। अल्लाह फरमाए तो छा खपई? या अल्लाह छा घुरा? मुझी तमन्ना ही त इन काबतुल्लाह जे आबाद करण वारो मिठो मुहम्मद इन उम्मत में मोकिले। उर्दू वारे कंहिं शेर में चयो, नजर माल औलाद घर मांगते हैं, नजर माल औलाद घर मांगते हैं, हबीबे खुदा की नजर मांगते हैं, हबीबे खुदा की नजर मांगते हैं। मुझा अल्लाह हिन घर में उहो मोकिल जेको हिन घर खे आबाद करे। काबे जी तमीर इब्राहिम खलील करे रहियो आहे, ज़िक्र मिठे मुहम्मद करीम जे अचण जो थी रहियो आहे। भला अञा पोइ ते हलो, जॾहिं हज़रत आदम सुहिणो दुनिया तां रहलत पियो करे त पंहिंजे पुट हज़रत शीस खे विहारे
चए थो मुंहिंजा बच्चा हर को हिन दुनिया तां हलंदो, मां बि हलां पियो, तूं बि हलंदी, पर असांजी नस्ल मां हिकु दिलबर ईंदो जंहिंजो नालो मिठो मोहम्मद हूंदो। उन जो अदब इज्जत ऐं एहतराम ज़हन में रखजां। सैयदना शीस पंहिंजी दिलबर बाबे खे चए थो मौला बाक़ी बाबा असांजे औलाद मां ईंदो त असां जो अदब करे असली कयूं। असां जे औलाद मां ईंदो न जे हा पोइ असां जो अदब करे असली कयूं। जी मुंहिंजा पुट तोखे अञा ॻाल्हि ज़हन में न आई छा? इहो ई दिलबर हो जो 300 साल कणक जे दाणे खाइण जे करे ज़मीन ते मूंखे लाथो वियो हो, रोई दुआऊं ते घुरम, रब राज़ी न थिए थो, इन सुहिणे जो वसीलो वठी दुआ घुरम तॾहिं त राज़ी थियो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे नारे हैदरी, जश्न ईद मिलादुन नबी। मां हिकिड़ो खे अर्ज़ कंदुसि त मुंहिंजा नौजवान अदड़ा असांजा पीर सन बुढ़ा वीचारा जेके मुंहिंजे उमिरि जा या मुंहिंजे लॻभॻि आहिनि उहे काफ़ी पंहिंजो टाइम खाई विया। तव्हां पाण खे संभालियो, तव्हां पाण खे संभालियो, कंहिं बुरी सोहबत में न। हज़रत आदम थो चवे पंहिंजे पुट खे बाबा इन जे वसीले सां माफ़ी मिली हुई, पर असांजे उम्मते मुस्लिम में हिकु चोटी जो आलिम जंहिंजो अरबी में किताब अल फवाइद ज़ियाइयह नहव जे किताब काशा जो शरह जंहिंखे असीं शरह जामी सॾींदा आहियूं, उन अल्लामा अब्दुर्रहमान जामी रहमतुल्लाह अलैह जी हिकु प्यारी ॻाल्हि ॿुधाए पोइ उन जो मां अक़ीदो तव्हांजे अॻियां पेश कयां। समझण जी ज़रूरत आहे वॾी। मुंहिंजे दिलबर नबी जो आशिक़ आहे, हज ते वियो, बैतुल्लाह शरीफ में हरम में वेठो आहे त मक्के जे गवर्नर खे अरबी में चवंदा आहिनि अमीर मक्का, उनखे राति जो ख्वाब में सुहिणे नबी ज़ियारत करे। मर्ज़ी वारो आहे न सही के वज़ीफ़ा पढ़ी पढ़ी वक़्त गुज़ारियो नथो मिले, कन खे त ईअं घर वेठे घोट बनाए। वाह महबूब जी मर्ज़ी, तुंहिंजो कमु आहे कोशिश करण, दिल व जान सां अर्ज़ करण, बाक़ी वधीक राणो रज़ा जो मालिक। दीदार थो गवर्नर खे पाण फरमायूं हरमी मक्का में हिकु आलिम अब्दुर्रहमान नालो अथसि, जामी सॼो वेंदो आहे, उनखे हथ करे चईसि त मदीने न अचे, न अचे। गवर्नर चयोसि मां सुञाणे कोन अला कहिड़ो, साईं चयो एॾो मशहूरु आहे जो कंहिंखां पुछंदे त ॿुधाईंदे, तॾहिं एॾी रश न हूंदी। पुछा करे जे मिलियो साईं अब्दुर्रहमान जामी अवां आयो, साईं चयो हा बा, साईं अवां मदीने न वञो, छो? चई न तव्हांजे मथां बंदिश। अल्लामा जामी फरमायो त ही चरी थियो आहे, सॼी दुनिया पई वञे मां न वञा, मां वेंदुसि। ॿी राति पई गवर्नर ते वॾी महिरबानी, गवर्नर चोरीअ निकिरंदी झली वरी आयो, साईं चोरीअ निकिरण जो इरादो था कयो, न निकिरो। अल्लामा जामी रो पियो ऐं फारसी किताब ज़ुलेखा खे पढ़ंदा मदरसनि में।
हाणे कोन थो पढ़ियो वञे उन में उन साईं जा शेर आहिनि रोंदे रोंदे छा पियो चए महजूरी बरामद जाने आलम करहम या नबी अल्लाह करहम सोना जुदाई में मुझो साह पियो निकिरे तव्हां रहम त कयो छो था झलियो त न जो आखिर रहमतल लिल आलमीन महरूमा चिरा फारग नशीनी जॾहिं रहमतल लिल आलमीन आयो त मूंखे छो था झलायो मूंखे छो था रोकायो भला जे मूंखे रोकियो था त अदी में ताफ़ी न अलैन पाको शिराक रिश्ता ए जहां माकुन पोताफ जे चमड़ी मुबारक मां ठहल जुती मुंहिंजा जान बपाए मुंहिंजे घर हलिया मूंखे नथा चंडियो त तव्हां अचण जी इनायत फरमायो छा इश्क वारनि जो फिक्र छा फिक्र आहे इश्क वारनि अल्लाह करे असांजे कखनि ते बि करीम जे करम जा ककर वसनि है अल्लाह जामी तुंहिंजे इश्क ते सलाम टी रात गवर्नर खे वरी साईं फरमायो त जामी रोए पियो चईसि न अची गवर्नर पुछो कि भला छो न अची हज़ारे माण्हू अचनि पिया ही न अची साईं फरमाईंदा जामीअ जे अंदर में हिन दौरान हज जे दौरान इश्क जी उहा भड़कंदड़ बाहिया जो जॾहिं मुंहिंजी पाक ॾियारी जे साम्हूं आयो त मां मुस्तफ़ा निकिरी ॿाहिरि मिलंदो ऐं इहो दुनिया लाइ वॾो इम्तिहान हूंदो इन जे करे हींअर न अचे पोइ कॾहिं थधी तबियत में हुजे त पोइ भली इहा अॻियां आलम दुआ कयो अल्लाह उन्हनि जे कदमनि जी जितीअ जी मिटीअ जी निस्बत नसीब करे मूं गुनहगार सॼा इश्क सां भरियल वार वार इश्क में बुॾो पियो मोहब्बत जे मस्ती में रहंदा हुआ अल्लाह ताला खे ने वॾो नवाज़ो हो अल्लाह ताला हुन ते वॾी महिरबानी कई दुरूद मुंहिंजे दिल भर ते ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बड़े बड़े आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह के बेचारे उर्दू में शेर चयो ए इश्क नबी मेरे दिल में भी दुआ जाना खुदा जा बांधड़ा मुझे तो आके अर्ज तरुगी ज़बानी ड्रार न हकीकत छो त अल्लाह का तुझे दिल जा राज लिखल ना है ओ दिल जे अंदर भी ॾिसंदो ए इश्क नबी मेरे दिल में भी तू आ जाना मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना सुभान अल्लाह इते आमीन चओ ॾाढा सभई चओ जो रंग पे रोनी और जामी पे चढ़ाया था जामी पे चढ़ाया था उस रंग की कुछ रंग दे मुझे पे भी चढ़ा जाना
मौला ओ इश्क दे, वहां मोहब्बत दे, वहां करम नवाजी कर, वहां मेहरबानी कर, जेका तुझे कामिलन वलियन रूमी जामी। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वडे आवाज़, वडे आवाज़, वडे आवाज़। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। त नबी सोने जे शान में शेर पढ़ण सुठो अमल आ, भलो अमल आ, बुरो अमल ना। हजरत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह पान सां सदाई मसनदी रखंदो हो। फारसी में मसनवी तसव्वुफ जो किताब जैसे वडा वडा आलमन शरह लिखा है। भिटाई सदाई गड रखंदो। हिकिड़ो अवाम में हुल हलियल त भिटाई पढ़ियो कोन हो, इहो कूड़ा, इहो कूड़ा। मुहक्किक अदीब लेखक लिखी रहन त भिटाई बाकायदे अरबी फारसी ज़बान जो माहिर ए आलिम हो, कुरान पाक जो वडो ॼाणो। सदाई कुरान करीम गॾु हूंदो हो, मसनदी गॾु हूंदी हुई। मसनदीअ जे बारे में इन हज़रत अल्लामा जामी रहमतुल्लाह अलैह जो शेर आ, फरमाए थो त मूं निंड में नबी सुहिणे खे ॾिठो। सारे शेर अरबी में आ, इन्ननी फिन्नौम अबसरतुर रसूल फी यदैहिल मसनवी व हुवा यक़ूल। वो निंद्र में नबी से खे ॾिठो त सदन सन हथन में मसनवी आ ऐं पान छा पिया फरमाई। महबूब छा पिया फरमाई? अल्लामा जामी पंहिंजे ख्वाब जी ॻाल्हि थो करे। मसनवी मौलवियो मनवी अस्त कुरान दर्ज बाने पहलवी। साईं फरमाइन क्या मसनवी जेला नबी सुहना का फरमाए तही फारसी ज़बान में कुरान करीम जी हकीकत जागो पिया न। जंहिं मसनवी मदीने वारे कुरान करीम जी हकीकत सॼो आहे, जंहिंखे अल्लामा जामी बयान फरमायो आहे, वा मसनवी पढ़ो त कई शेर मुझे दिल पर नबी जी शान में भरिया पिया। त शेर पढ़ण नबी साईं जे शान में तारीफ़ करण, नातूं चवण बुरी शे ना है, खराब शे ना है, भली शे आहे। हबीब जे अचण जो जिक्र करण त भली शे आहे। कुरान करीम में केतिरनि जायनि ते अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे अचण जो बयान कयो आहे। ऐं चोथी शे कहिड़ी आहे? रोशनी कंदा आहियूं, गिल्म विछाईंदा आहियूं, अब हाओ या न, या ये पट ते वेहंदा? जवाब न था। इहा बि ख़राब शइ न आहे। छो त रोशनीअ खे न पसंदि कंदड़ टे शयूं आहिनि। ॼाणियूं? हिकिड़ो चमड़ो, चवंदो त रोशनी न हुजे त मां उॾामां, छो त रोशनी थी त वीचारो ॾिसे कोन थो। ॿियो चोर, चवंदो बहलाणीअ मंझां का शइ खणा, ठारूं छा टपी वञा त मालिक निंड में हुजनि जाॻनी। मां हिकिड़ी हक़ीक़त बि तव्हां खे ख़ुशि त ॿई सम्झो या छा हक़ीक़त बि। हिकिड़ो चमड़ो, ॿियो चोर, ऐं टियों चंडू बदबख्त।
नमाज अला अंबर या अबो थारींदो न त रली कुल्हे ते वरी अंदरे कोठे में खुदा अहरा मां पीउ ॾे जो बच्चे खे नमाज अला उथारी बच्चे खे कुरान पाक जे दौर ला उथारी बच्चे खे अल्लाह ताला जे जिक्र ला उथारी बच्चे खे सोहरे नबी ते सलात व सलाम ला उथारी दीनी कमल ला उथारी ये मां पीउ लभन बेटा फरमाया तो भली जायो मायरों सदियों साल हन मशर जे मैदान में तनी दाज मिलन दिन वेचार ओ जागा अजाया मुझे सोहने नबी जा मोहब्बत वारा उम्मतियो अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ला रोशनी करण बुरी शे ना है बलक मां ये छो चवा ऐ मुझी गाल बाराणी न समझो अवा सीरत नबी ते लिखल किताब अरबी पढ़ो सुबुल हुदा वर रशाद पढ़ो अल्लामा हलबी जी इंसान उयून पढ़ो एरी तरह वडियूं वडियूं के जे तारीफुन सीरत ते लिखल किताब उहे पढ़ी ॾिसो उहे सभु लिखनि था त जंहिंखे जो कुझु मिलियो आहे ॿिए ख़ुदा तो सदको मदीने वारो तव्हांखे शक पए त किताब ॾिसो नथो पए त मञो भला नथा मञो त चुप रहो मूं हिन ते हिकिड़ो शेर लिखियो ऐं दिल जे थी अवां बहलाणी वारनि जे अॻियां पढ़ा मन ॿुधी दिल सां दुआ कयो मूं छा अर्ज़ु कयो आहे हर शइ वजूद में हज़रत आई तुंहिंजे तुफ़ैल हलो आवाज़ आ तव्हांजो ख़ुदा क़बूल करे हर शइ वजूद में हज़रत आई तुंहिंजे तुफ़ैल खालिक खलीकी सारी खुदाई तुंहिंजे तुफ़ैल ॿ रिवायतूं आहिनि हिकिड़ी में लौलाक लम्मा ख़लक़तुल अफ़लाक महबूब जे तू न हुजी हा त मां आसमान पैदा न कया ॿिए में आयो लौलाक लम्मा अज़हर तुर्रुबूबिया ये अवां न हुजो हा त मां पंहिंजो रब हुजण बे ज़ाहिर न कया हिकिड़ा मोरी सां चवंदा हदीसूं कूड़ियूं आहिनि ज़ईफ़ आहिनि पर मां अर्ज़ कंदुसि त मदारिज नबूवत में इस्लामी दुनिया जे नामवर मुहद्दिस शेखुल हदीस मुहक्किक वली कामिल हजरत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आते हदीसों मानवी तौर सही आहिनि इन्हनि खे पूरो न चई सघे तव्हां पको कजो आहियो त ॾाढा बादशाह माण्हू निकिरण खां पोइ ॿाहिरि निकिरंदव त पोइ चवंदो यार लंगर मज़ो न कयो सॼी मौली साहब जी ॾेढ कलाक तकरीर 2 कलाक उहा छुटी लंगर मज़ो कोन कयो लूणु घणो हुअसि मिर्च घटि हुअसि चणा बि कोन मिड़ई बाथूड़ी हया इहो ज़हन ख़ुदा रा मटा इहो मटा इहो कॾहिं बि क़बूल न कयो मूं छा पे अर्ज़ कयो न हिकिड़ी ॻाल्हि हज़रत आदम वारी यादि रखिजो हुनखे मोटी हर शइ वजूद में हज़रत आई तुंहिंजे तुफ़ैल खालिक खल्की सारी खुदाई तुंहिंजे तुफ़ैल अव्वल मां खलक़ल्ला नूरी फरमान तुंहिंजो सिज चंड खे मिली रोशनाई तुंहिंजे तुफ़ैल हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां हाणे जेके सुन्नी आहिनि
उहे आहिनि सुतल, बेफ़िक्र, छा बि थिए फिक्र कोन। पर ॿियूं तंज़ीमूं अरबीअ में किताब छपाए उन मां अहिड़ियूं हदीसूं कढी था छॾनि। साईं मौलाना फिदा साहब जे घर